हाणे अपडेट कयूं पिया कोट मीर मोहम्मद मां दोस्त अली शहर जी रिपोर्ट मुताबिक़ त कोट मीर मोहम्मद शहर लॻ ॻोठ मोहम्मद ईदन चाचड़ में चाचे गुलाम नबी चाचड़ इख़लाक़मंद चाचड़ पारां बचू कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद करे आयल महिमाननि खे सक़ाफ़ती खाधा खाराया विया, जंहिंमें माखी मखण पली साग बसरी जूअर जी मानी चांवरनि जी मानी खीर ॾेई ॿिया केतिरा ई सक़ाफ़ती खाधनि सां महिमान नवाज़ी कई वई, जंहिंमें यूसी कोट मीर मोहम्मद जे पीपल्स पार्टी कारकुननि जे वाइस चेयरमैन इख़लाक़मंद चाचड़ वडेरो गुलाम नबी चाचड़ जंहिंजी मेज़बानी हेठि अॼु राति मच कचहरी थी सियासी समाजी मामलनि ते मशहूर सुगुड़न अहल बैतन ऐं साहबा इकराम जे शान में नात शरीफ़ पढ़िया विया, जंहिंखां बाद में सैयद सनम शाह लकियारी, सैयद अदर अली शाह, सैयद मज़हर अली शाह ज़ोइब साईं, चाचो गुलाम नबी फुल पोटो सरफराज खुंबड़ो, मोहम्मद अकरम नारेजो, जावेद अली शहर, अब्दुर्रहीम आबासी, सनाउल्ला बलोच, सोशल वर्कर दोस्त अली शहर, डॉक्टर फज़ल आबासी, चाचो अब्दुल्ला मीरानी ऐं ॿियनि ईंदड़ इलेक्शन बाबति सलाह मशवरा कया, राय अमल जोड़ियो, बाद में ज़बरदस्त रात जे मानी जो एहतमाम कयो वियो।